सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। इन पर न ईमान कल में गो कोठाए दगा तो दिल में शिरकी शैतान मोमिन मुसलमान अंदर में हाज़िर आई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था हाज़िर आया हूँ सजी सालपुर। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं हफ़्ते जी बिल जे मामले ते। सिंध में सिंध शहर जो ज़बरदस्ती हिंदू जा मज़हब मटाए उनखे मुसलमान करे छॾे पई वियो आहिनि ऐं माइटनि खे मिलणु कोन ॾिनो वियो आहे। इहा मिसाल रैंकल, आशा कुमारी वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ हिंदू भाउरनि में हिकिड़ी बेचैनी पैदा थी। इलाही हिंदू जेको सिंध छॾे इंडिया वञण लॻा, पोइ उन पंहिंजा अहिड़े क़िस्म जा मुतालबा कया ऐं सिंध असेंबली जो अखिरी बिल पास कयो 18 सालनि जी उमिरि खां अॻे हिंदू छोकिरी शादी वठी करे सघे ऐं मज़हब बदिलाए वठी सघे। ॾाढो ज़बरदस्त बिल हो ऐं ॾाढो वक़्ताइलो फ़ैसिलो हो। उन करे जो मेडिकल साइंस चए थी त माण्हू ॿार जेको आहे छोकिरी खां करे उहा मुकमिल बालिग़ खां पोइ थी थिए ऐं बैन अल-अक़वामी कानून बि आहे 18 साल खां अॻे मेडिकल जे हिसाब सां सही करे था ऐं सभिनी तरह त इंसान खे हिन फैसले करण जी को थी थिए उहो 18 साल खां पोइ थो थिए। पोइ जेका मज़हबी क़वतूं जेके साउथ आहिनि ओला उन्हनि वटि गोल कयो उमिरि जी क़ैद ख़तमु कई वञे। कंहिं वक़्त में हुनजी शादी करे सघे थी, कंहिं वक़्त हुनजी मतिलबु चेंज करे सघे थी छोकिरी हिंदू। उन्हनि जे गोल गमसा जे मुतालबनि खां पोइ सरकार सिंध सरकार पोइ ते पिर कया आहिनि ऐं उन बयान खे नज़रसानी करे सघे थी। नज़रसानी इहा आहे इहा ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे जंहिंमें सिंध जेको तालियाबंद तबिको आहे, सूफ़ी मज़हब जी सेकुलर सोच जो जेको तबिको आहे, जेको साइंस जे हिसाब सां सोचे थो, उन खे ॾाढी तकलीफ़ूं थी आहिनि। उन सिलसिले में पाण बहस कंदासीं आख़िर इहो
मुजिब शुक्र छा आहे, हुनजा सबब छा आहिनि। इस्लाम में किथे बि कोन्हे को तव्हांखे हिकु छोकिरी खे हिंदू मज़हब या कंहिं ॿिए मज़हब जी छोकिरी खे तव्हां अगवा करे अचो या मुख़्तलिफ़ हुनखे मिठी सिटियूं करे ॿुधाए करे अचो हुनखे तव्हां छॾी करे छा बि निकिरे ला इकराह फी दीन, दीन में का बि ज़बरदस्ती कान्हे का। ईअं थियो आहे छोकिरी खे वठी अचे हुन छोकिरी जो मज़हब बदिलाए मुस्लमान करे हुनखे भेण करे छॾिजे, ईअं थिए कोन थो। ईअं माई खे वठी अचे हुनखे मज़हब बदिलाए मुस्लमान करे हुनखे मां करे छॾिजे, कंहिंखे पुफी करे छॾिजे, मासी करे छॾिजे, इहो कोन्हे ज़रूरी आहे त हुनखे ज़ाल करे छॾिजे। असांजे पुठियां जिनसी वहशत जो जज़्बो नुमायान आहे। ईअं कजे त सॼे ख़ानदान खे मुस्लमान करे छॾिजे, ॾाॾो ॾाॾी पुट हुन धीअरूं हुननि जा पोटा ॾोटा सभु मुस्लमान थी वेंदा। नबी करे वक़्त में कुफार ईअं मुस्लमान थींदा हींअर हिते सूरत हाली आहे। हिकिड़ी छोकिरी खे मुरलियूं ॿुधाए हुनखे मुख़्तलिफ़ ॾे वठी अचो, पोइ माइटनि खां शादी वेंदी ऐं पोइ सिस्टम अहिड़ो कयो जो कोर्टनि में इहे बयान था थियनि ते मुला वेठा आहिनि मतिलबु बदिलाइण वारा कमु थिया पिया आहिनि। इस्लाम में चयो त 500 रुपया ॾियो तव्हांखे फार्म मिली वेंदो, 500 रुपया ॾियो त मतिलबु बदिलजी वेंदो, 500 रुपया ॾियो त मुलूं वेठो त जेका पढ़ी वेंदो ऐं 2-3 कलाक में सभु गुम थी वञनि। ऐं पोइ जॾहिं माइट पुॼनि था सॼो सिस्टम जेको सो हिंदुनि जे ख़िलाफ़ आहे। मुस्लमान वकील मुस्लमान, सरकारी वकील मुस्लमान, इस्लामिक मुस्लमान, मुल्लो मुस्लमान, आराम करण वारा मुस्लमान। उहो जेको पीउ आहे जेको निमाणो ते बीठो आहे छोकिरी जो, मां निमाणे बि बीठी आहे ऐं पोइ जॾहिं हुनजी ज़बरदस्ती शादी कई हिन मियां मिठू जहिड़ा कोन कंदा मुस्लमान कंदे कानून शरी उसूल उहे ज़हन में रखजनि। हिंदुनि जो मुस्लमान थियण ते को इतिराज़ आहे, पर जिनसी हाइस सां पैदाइश सां बदिलाइण सां कंहिं पंहिंजे खानदान खां टोड़े अलॻि करे हुनखे मुस्लमान करण शादी करे छॾनि, इहो किथे बि कंहिं कानून में ब्रिटिश कानून में शरई कानून में न पाकिस्तानी कानून में क्रिमिनल गंगा पी वञे। ऐं इहे जेके सूरत हाल आहे अॼु अफ़सोस था कयूं हुन जे करे छा थियो आहे जो समझदार हिंदू खे एॾो टिक थो पए जो हू मुल्क छॾण ते मजबूर थी वियो आहे। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो जेकॾहिं हिकिड़ी छोकिरी जे घर में पढ़ी वॾी थी थिए उनजो पीउ हुनजी माउ कीअं हुनखे पालीनि शयूं वठी ॾियण बीमारी हुनजो मदद करणु हुनखे खर्ची ॾियणु उनजूं फरमाइशूं पूरियूं करणु बिस्कुट खपे क्रीम खपे बनानी आइस्क्रीम खपे पोइ पाले पोसे वॾो करणु पोइ वरी हुनखे स्कूल ते फीस अचे वरी फी वठी अचे 5 दर्जा पास करे पोइ मैट्रिक पास करे पोइ कॉलेज में वञे कॉलेज में यूनिवर्सिटी में वञे हू पोइ बाग चंबो वञी हुनखे बरगलाए हुनखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए हुनखे पंहिंजे माउ पीउ खां धार करे हुन सां शादी करे हुनखे ॿिए पासे ऐं रहियो उहो छोकिरी पोइ जे हुते ज़ुल्म थिए थो या मार मोचड़ो हुनखे मिले थो ऐं हू बेरा थी करे फैमिली मां वापसी जो घटि हुनखे बंदि आहिनि न। हाणे हू मुस्लमान थी चुकी आहे हिंदू फैमिली में वञी नथी सघे ऐं माउ पीउ खे हयाती में रोक थी थिए हुनजी माउ हुनजे पीउ जॾहिं हुनखे बिस्तरो ॾिसणा हूंदा हुनजा कपिड़ा ॾिसणा हूंदा हुनजी रहन ॾिसणा हूंदा उहो तकलीफ़ जेका हुनखे थी न हिकु जंहिंजो औलाद हूंदो ऐं जॾहिं रेकल ऐं आशा जे माउरनि रोई अर्ज़ु कयो जज साहिब खे असां पंहिंजी न्याणी सां मिलण था चाहियूं ऐं छोकिरी बि पंहिंजे माउ सां मिलण था चाहियूं पछाड़ी जो हुनजी मुलाक़ात बंदि कई हुई
उन वक़्तु उन जशा जे दिलि में हिकिड़ी महिरबानी ऐं तड़पंदड़ माउ जी दिलि धड़की आहे त उहो हुनखे मिलणु ॾियनि बहरहाल वॾो दर्द जो दास्तान आहे। उन अहिड़े अमल खां पोइ हिंदू वीचारा दिलि थी पिया उन दिलि टुटी पई ऐं ज़िंदगी छॾे वञनि पिया। तव्हां रोज़ अख़बार में पढ़ो पिया ललकाणे में पिया वञनि, कॾहिं मेहर में पिया वञनि, कॾहिं ई मां पिया वञनि, कॾहिं टलीबागी में पिया वञनि, कॾहिं मोमसान मां, कॾहिं किथां। असांखे क़िस्म जो क़ौमी नुक़सान पियो थिए। असांजो हिकिड़ो ख़ुशहाल तबिको, पढ़ियल तबिको ऐं ज़ीशोर तबिको हमेशह लाइ पंहिंजे वतन खे छॾंदो वञे। हिंदुस्तान में वञी शरान थी मुहाजिर कैंपन में वञो रहे रोज़गार जा मसाला थियनि वतन छॾण जो गुॾुक असीं सिंधी क़ौम जे धारिया अचनि पिया जी पोती धारिया वधनि पिया उर्दू ॻाल्हाईंदड़ वधनि पिया पठान पंजाबी वधनि पिया। असीं जी असली रहवासी सिंध जा धणी सिंध जी औलाद उहे घटिजो पिया। असांजो हिकिड़ो सिंधी तबिको जेको मुस्लमान न आहे उहो सिंध खे छॾे वञे थो। 16 साल आहिनि। इन 16 साल में असां तरक़ी पसंद सोच वारनि माण्हुनि खे खपे त हिन मैदान में लहनि ऐं मज़हबी रुजस परस्त क़ौतनि खे जवाबु ॾियनि ऐं हड़ताल जे जवाब में हड़ताल कनि, लॉन्ग मार्च जे जवाब में लॉन्ग मार्च कनि, एहतिजाज जे जवाब में एहतिजाज कनि। हुकुमरान खे एहसासु ॾियारीनि जो करे पिया ज़ब्त करे पिया उन करे जो मज़हब मटाइण जी त ठीकु आहे उमिरि ख़ाब कान्हे का पर मज़हब हिकिड़ी छोकिरी छो मटाइजे सॼे ख़ानदान छो मटाइजे। शादी जी उमिरि 18 साल छो न हुजे। अॻे त ज़माना ॿिया हुआ उहो सहूलियतूं कोन्हे उहो कुझु औरतुनि जो तइदादु घटि हूंदो ख़ासि करे अरब समाज में जो जहिड़ी छोकिरियुनि खे कोई ॾींदा हुआ औरतुनि खे हक़ कोन हुआ। इस्लाम जेको हक़ ॾिना जीअं दान ॾिनो ऐं पसंदि जी शादी करण जो हक़ ॾिनो पर हाणे ज़मानो बदिलिजी चुको आहे। जिस्मानी तरह जेका आउं डॉक्टर आहियां उन हिसाब सां जेका वाद वेश थींदी आहे उहो क्लिनिक थींदी आहे 21 सालनि ते थींदी आहे। 11 साल में तक़रीबन 92% इंसान मैच्योर थी वियो आहे उहो सिलेक्शन पूरी थी वई आहे। तंहिंखां पोइ हुनजी फैसले करण जी कुवत सही हूंदी आहे पर 13, 14, 15 साल जी छोकिरी में फैसले करण जी कुवत कान हूंदी आहे। जिस्मानी तरह बालिग हूंदी आहे अहिड़ी तरह बालिग कोन हूंदी ईअं मर्द बि आहे। हाणे इहो घटि ई नाइंसाफ़ी आहे। 18 साल खां कहिड़े उनजे ॿार खे वठी अथई छोकिरी खे उनखे मुंहिंजे मदद मसला छो न शादी करे छॾियो। ऐं 13, 14 साल जी शादी छोकिरी जे लाइ ऐं छोकिरी जे ईंदड़ औलाद जे लाइ भई हुनजी उमिरि सां थियण खां पोइ जेके प्रॉब्लम थियनि था जेके कॉम्प्लिकेशन थियनि थियूं उन आम माण्हू खे ख़बर कान्हे का। उहे दुनिया जा साइंसदान दुनिया जा आलिम दुनिया जा दारा दुनिया जा कानूनदान चइया कोन खे लिखी छॾियो आहे त 18 साल खां अॻे छोकिरी खे फैसले करण जी कुवत लाहे ऐं हुनखे शादी करण जो हक़ बुलाए जेसीं हू पंहिंजी मुकमिल उमिरि साल ते पुॼे। पर हाणे जेको असेंबली में जेको वापसि नरसानी जी ॻाल्हि थी पई हुन में आउं सम्झां थो शायदि ही जेका हुकूमत आहे असां वरी इन बिल खे वापसि वठे ऐं वरी उहो ज़ुल्म जी बाज़ार जेका अॻे हली पए वरी शुरू थी वञे ॿियनि छोकिरी खे वठी खपे मुस्लमान करे ज़ोरी शादी करे छॾियो। जेको शरीयत में जाइज़ कोन्हे को दुनिया जे कंहिं कानून में जाइज़ कोन्हे को हिकिड़ी दिलि आज़ादी आहे हिकिड़ी कंहिंजो जिगर लख जिगर फुरण हुन हयाती जे लाइ रोग ॾेई छॾनि जेसीं उहा माउ जहिड़ी हुजे जेसीं उहो पीउ जहिड़ो हुजे उहो रोईंदो रहे पंहिंजे औलाद खे यादि कंदो रहे उहो आउं वॾो ज़ुल्म आहे। हुन ते असां सभिनी हिसनि वठणु खपे असांखे मौक़ो चिटा रखणु खपनि अख़बार में मज़मून अचणु खपनि बयान अचणु खपनि
कोशिशि करणु खपनि त सिंध जो जेको हिकिड़ो पढ़ियल तबिको ऐं सिंध जो अटोट हिसो जेको हिंदू आहे जंहिंमें कोली भील रावड़ो गुलगुलो ऐं दीवान पारकरियो इहे असुल सिंध जा रहवासी आहिनि असुल थमन सुमरन जे दौर खां मॻे जॾहिं खां मोहन जो दरी खां सिंध जा रहवासी आहिनि इन्हनि खे सिंध मां लड़ाइण जे लाइ ज़ोरी मदद बदिलाइण जे लाइ इन्हनि जे न्यायनि खे अगवा करण जे लाइ अगवा करे उनखे ज़ोरी मुस्लमान तलाए उन सां शादी करण जी जेका रस्मूं अचनि थियूं जेके ख़ुदा कम अचनि पिया जेके अजत न कनि इन्हनि खे ॿुधणु अचणु खपे भला इहे कॾहिं थियो आहे पाण वेठा आहियूं इहे कॾहिं थियो आहे का सिंधी छोकिरी मुस्लमान छोकिरी हिंदू छोकिरे खे अगवा करे अचे पोइ हुनखे ज़ोरी मदद मताए हुन शादी करे छॾे छोकिरी छोकिरी कोन्हे वठण अचे छो कॾहिं ईअं थियो सॼे खानदान खे मुस्लमान करे छॾियो जेको सो वहशत आहे ऐं इन वहशत जो तोड़ जेको सो साइंस आहे इल्मु आहे जदोजहद आहे इंसाफ़ आहे जंहिंखे अदालतनि खे बि गुज़ारिश कंदासीं पाण सभु अहिड़े क़िस्म जा गैर फैंसी ऐं गैर शरई हुकुम नाफ़िज़ न कया वञनि ऐं शख़्सी आज़ादी हुजे ऐं जी शरीयत में आहे त औरत ऐं मर्द इन खां 3 दफ़ा पुछियो वञे निकाह क़बूलनि जो ऐं उहो सिस्टम ऐं हिते हिकिड़ो तेल दुकान माण्हू पिया आहिनि हिन तेल दुकान खां रोबोट टाइप उन कोर्टनि में वेठा आहिनि इन कम जे ॾियो मुस्लमान करियूं पैसा जो निकाह था विझूं पैसा जो फार्म था ॾियूं पैसा जो 2-3 कलाकनि में सभु कारवाई थी वञे माइट जी पुछीअ जो रोई पुॼनि उहो छोकिरी मुस्लमान थी वञे माइट जो ज़ोर पोइ हले कोन थो अख़बार में ध्यानु तल भरियो वञे अलाह वीचारा माफ़ करियो सदा साहब भरियो अखि मां गोला घारियो सिंध हुकूमत जी करे जेको अकेली बिल आहे उहो पास कयो अथसि हुनखे रहण ॾियो ऐं 18 साल जी उमिरि खां अॻे शादी करणु या मदद मताइण ते वॾी हुजे उन करे जो मेच्योरिटी जेका आहे 18 साल मां पोइ अचे थी कुल 18 साल खां पोइ कमु थो करे 18 साल खां पोइ छोकिरो या छोकिरी सही फैसला करे था सघनि वोट जो हक़ बि पोइ थो मिले शनाती कार्ड बि पोइ थो ठहे ऐं पासपोर्ट बि पोइ थो ठहे बाक़ी ॿिया निकाह विकाह सभु अॻुवाट हींअर कोई इमरजेंसी कोन्हे को करे कानून आहे ऐं मुल्की कानून दुनिया जे कानून जे हिसाब सां हुअणु खपे असां सिंधी क़ौम जी असां में बाइफर कान थींदी असांजो हिकिड़ो ख़ुशहाल तबिको समझदार तबिको असांखे छॾे हिंदुस्तान कोन हली वेंदो ऐं असीं ॿारनि जो जलगार में कोन अची सघंदासीं असां मज़बूत हूंदासीं ऐं असां पंहिंजी धरती ते पंहिंजी वसीलनि जी मालिकी कंदासीं ऐं पंहिंजे वतन में सुख जो साह कंदासीं इन सां गॾु ई रेडियो वाइस सां इजाज़त सलामत सलामत अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अस्सलाम वालेकुम जी सिंध वो इंतहाई नाज़ुक मौजू आहे मां सम्झां थी जेको बिल पास थियो आहे या बिल जेको असेंबली में मंज़ूर कयो आहे उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो इंतहाई हिकिड़ो पेचीदा क़िस्म जो आहे बैकग्राउंड उन में रुगो बिल न आहे बिल जो मंज़ूर थियणु या इम्प्लीमेशन थियण जो मसइलो न आहे असुल मसइलो जेको आहे उहो आहे हिन बिल जे पोयां या हिन मामले जे पोयां जेको साइकोलॉजी आहे माइंड सेट आहे उन असुल मसइलो उहो आहे मसलन हिन जा पहिरां जेकॾहिं असां खणूं मसइले जा त चयूं त मेच्योर थिए छोकिरी ऐं वालिद थिए त उहा पंहिंजी शादीअ जो पाण फ़ैसिलो करे त आया उहा शादी मुस्लमान सां थी करे या हिंदू सां थी करे ऐं मुस्लमान सां जॾहिं उहा शादी करे थी त सभ खां पहिरियां हुनखे पंहिंजो मज़हब मटाइणो पवंदो हुनजे लाइ हितां जी मज़हब जे ठेकेदारनि जेके हिते वेठा आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे
असां जेकॾहिं मासूम छोकिरियुनि जो मज़हब मटाए शादियूं कराईंदासीं मुस्लमाननि सां त शायदि इहो इस्लाम जी नेकी आहे, इस्लाम जी ख़िदमत आहे। अकुल जे इन्हनि अंधनि खे शायदि इहा ख़बर कोन्हे त तव्हां इस्लाम जी पूरी तारीख़ खणी ॾिसो, पूरी हिस्ट्री खणी ॾिसो त उन में इस्लाम जो मफ़हूम छा आहे, माना छा आहे, बेसिक इस्लाम जी फ़लसफ़ो छा आहे, तइलीम छा आहे। इस्लाम जो बेसिक फ़लसफ़ो, बेसिक तइलीम सभिनी मज़हबनि जो, सभिनी माण्हुनि जो एहतराम आहे। उहे चाहे क्रिश्चन हुजनि, चाहे हिंदू हुजनि, चाहे यहूदी हुजनि, इस्लाम त सभिनी मज़हबनि जो एहतराम सेखारे थो, सभिनी मज़हबनि खे सहप जो दर्ज ॾिए थो। ईअं त किथे बि कोन्हे को त तव्हां मज़हब मटाए माण्हुनि खे जेको आहे ज़बरदस्ती पंहिंजे मज़हब में शामिलु कयो। त इहे जे हुजे हा त पाण सगोरनि जा यहूदी तमामु वॾा सुठा दोस्त हुआ। तव्हां मुस्लिम हिस्ट्री खणी ॾिसो, पाण सगोरनि जी पूरी लाइफ खणी ॾिसो, ज़िंदगी पाण नबी जेको असांजो पंहिंजो पाक नबी आहे, जंहिं ते असां कलमो भरियूं था, जंहिं ते क़ुर शरीफ़ नाज़िल थियो आहे, जंहिं क़ुर में इहो लिखियलु आहे त लकुम दीनकुम वलिय दीन, त उन में इहो आहे ई कोन त तव्हां कंहिं ते जबरन जेको आहे सो मज़हब मड़े ऐं उनखे तव्हां चओ त तव्हां पहिरियां तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण खां पहिरियां मुस्लमान थियो, पंहिंजे मज़हब खे, पंहिंजे अक़ीदे खे छॾियो। छो जो अक़ीदो ऐं मज़हब माण्हूअ जो पंहिंजो ज़ाती जेको आहे सो मसइलो आहे, उहो कंहिं माण्हूअ खे तव्हां फोर्स नथा करे सघो। ऐं उहो जेकॾहिं इहो सम्झो थो वञे त मुस्लमान करे शादी कबी त पोइ त हीअं थिए जो हिंदूअ खे मुस्लमान खे हिंदू करे शादी कनि हिंदू, त इहा इंतिहा पसंद सोच आहे। ऐं मुस्लमान जेसे मुस्लमाननि जो तालुक आहे त इंडिया में जेके ज़बरदस्त हेॾो सारो तइदादु मुस्लमाननि जो रहे थो, पोइ हिंदुनि जो तइदादु उन्हनि खां वधीक आहे। पर जेकॾहिं हिंदू इहा मुहिम हलाइनि या हिंदू बि इंतिहा पसंद तंज़ीमूं इलाही आहिनि, त उहे हिंदू इंतिहा पसंद जेके अक्सरियत में हिंदुस्तान में रहनि था या दुनिया में जेके रहनि था, उहे जेकॾहिं इहा मुहिम हलाइनि त मुस्लमान छोकिरियुनि खे जेको आहे सो मुस्लमान करे उन्हनि सां हिंदू शादी कनि, हिंदू करे ऐं हिंदू शादी कनि, मुस्लमान पहिरियां मुस्लिम छोकिरियूं हिंदू थियनि, पोइ हिंदूअ सां शादी कनि, त मां सम्झां थी मुस्लमाननि जो छा रिएक्शन हूंदो। मुस्लमान जो रिएक्शन उनजे उहो तव्हां चङी तरह, जेके मूंखे ॿुधंदड़ आहियो तव्हां चङी तरह सम्झी सघो था त हिकु अरब 10-20-30 करोड़ जेका आबादी आहे हिंदुस्तान जी, उहा उन में 1/4 मुस्लमाननि जी आहे, पर 1/4 खां बि घटि मुस्लमान आहिनि। मिसाल फ़र्ज़ कयो 20 करोड़ मुस्लमान आहिनि या 15-18 करोड़ मुस्लमान या भला हलो 22 करोड़ मुस्लमान आहिनि, त हिकु अरब हिंदू आहिनि या ॿियनि मज़हबनि सां लाॻापो रखनि था। पर जेकॾहिं उहे इहा पिली खणी उथनि त भई हितां जूं जेके मुस्लिम छोकिरियूं आहिनि उन्हनि खे मुस्लमान करे हिंदू करे ऐं हिंदू शादी कनि, त मां सम्झां थी सूरत हाल त ॾाढी ख़तरनाक थी वेंदी, तमामु ख़तरनाक थी वेंदी ऐं इंतिहा दर्जे जो वेड़ शुरू थी वेंदी, मज़हबी अनारकी फैलिजी वेंदी। ऐं जेके इस्लाम जा ठेकेदार इहो सम्झनि था, मसलन जेके हिते मज़हबी तंज़ीमूं आहिनि पाकिस्तान जे अंदरि, ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि, उहे इहा जेका चवनि था त ताज़ो हींअर नेट ते सोशल मीडिया ते इहो हले पियो त इंतिहा पसंद मुस्लमाननि जूं इंतिहा पसंद तंज़ीमूं चवनि थियूं। ऐं केॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त उहे तंज़ीमूं ॻाल्हाइनि पियूं, उहे तंज़ीमूं पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि पियूं, उहे तंज़ीमूं पंहिंजो सोशल मीडिया ते प्रचार कनि पियूं, जंहिं ते पाकिस्तान में बैन आहे। गवर्नमेंट खे हिन जो वठणु घुरिजे स्टेप, गवर्नमेंट खे सुञाण थियणु घुरिजे त हिकिड़ियूं उहे तंज़ीमूं हींअर सोशल मीडिया ते एक्टिव थी वियूं आहिनि जिन खे पाकिस्तान में बैन कयो आहे, पाकिस्तान में उन्हनि खे चुरपुर ते बंदिश आहे, त उहे अलल ऐलान जेको आहे ज़ाहिर ज़हूर पंहिंजो मौक़िफ़ पेश करे रहियूं आहिनि ऐं चवनि थियूं त जेको आहे असां हिन बिल जी रिज़िस्ट कंदासीं।
पार्टी पेर खोड़े बीह रहे पर उहा पेर खोइण जे बीहण जे पोज़ीशन में असांखे लॻे कोन थी। हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हिननि बिल पेश कयो आहे, मंज़ूर कयो आहे, पर हाणे इन जे लाइ पेर खोड़े बीहण लाइ बि ताक़त खपे। ऐं ॿी इहा ॻाल्हि त पाकिस्तान जे पूरी गवर्नमेंट खे वफ़ाक़ खे इहो सोचणु घुरिजे त आया उहे सभु धुरियूं जन बम फाड़िया जन जेको आहे सो मस्जिदनि में इमाम बारगाहनि में माण्हुनि खे बाक़ाइदे ज़बह कयूं जीअं जानवरनि खे ज़बह कबो आहे। ऐं उहे जेकॾहिं दावा कनि ऐं ॻाल्हाइनि ऐं सोशल मीडिया इस्तेमालु कनि ऐं जेको आहे सो पंहिंजो प्रचार कनि ऐं रिज़ल्ट कनि ऐं चवनि, छो जो अफ़रादी कुवत जे लिहाज़ सां इंसाफ़ पसंदीअ जी जेका हीअ लहर आहे उन में हुननि माण्हू जाम ठाहे छॾिया आहिनि। मज़हबी चहबुक हथु कया विया ऐं उन्हनि चहबुकनि सां धरतीअ जे वारसनि खे हितां डोड़ाए ऐं मारे कुटे कढियो वियो। तव्हां ॾिठो त सिंध जी पूरी जेका उहा मिडिल क्लास हुई उहा हिंदू मिडिल क्लास हुई ऐं उहा हितां सिंध मां कढी वई ऐं सिंध जहिड़े तरीक़े सां डैमेज थी वई इकोनॉमी तौर ते उहा अॼु ताईं उपड़ी न सघी आहे। छो त जेके उहे मनी मेकर पॉइंट्स हुयूं, शहर हुया, हिंदुनि जा डेवलप थियल जेके शहर हुआ हैदराबाद कराची, उन्हनि ते धारिया अची वेही रहिया ऐं कब्ज़ो करे विया ऐं सिंध जेका आहे सभु पंहिंजो उहा नेचुरल ग्रोथ जेका उहा सोसाइटी कंदी आहे उहा करे कोन सघी। ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ जेके सोर्सिस आहिनि इनकम सोर्स जंहिंखे चइजे उहे जीअं आहिस्ते आहिस्ते सिंधियुनि खां खसिया विया। सिंधियुनि जी जेका उहा मैदनियात खसी वई, सिंधियुनि जो पाणी खसियो वियो, सिंध जी जेका कोयलो ऐं तेल गैस पाणी खसिया विया ऐं प्री प्लान उन्हनि खां तइलीम खसी वई। प्री प्लान उन्हनि खे अहिड़ा हुक्मरान ॾिना विया जेके सिंध जी सॼी सोसाइटीअ खे बैक करे छॾियऊं। यानी ईअं सम्झो त तरक़ीअ ॾांहुं वधण जे बजाए पोइते थी विया। इहो सॼो कुझु प्लानिंग सां कयो वियो। पोइ उन में छा थियो, जेके बाक़ी हिते हिंदू बचा, हिंदू जेके आहे बिज़नेस माइंड हुया, त जेके हिंदू हिते बचा आहिनि उन्हनि खे हिंदू जेके बचा आहिनि उन्हनि जो जेको ज़हन आहे, मिसाल जीअं लाड़काणो शहर आहे, लाड़काणे जी जेका सराउंडिंग आहे या लाड़काणे जो जेको शहर आहे ख़ुदि इहो सॼो शिकारपुर ऐं इहो जेको आहे इहो सॼो हिकिड़ो शेख ऐं हिंदू कम्यूनिटी जेका हिंदू जंहिंखे चइजे बिज़नेस माइंड जंहिंखे चइजे, इहो सॼो आहे हिकिड़े क़िस्म जो जेको सिंध जी थोरी मैशियत खे हिकिड़े क़िस्म जो सिंधी जेके मैशियत चइजे, सिंधी मार्केट जंहिंखे चइजे, उहा हिंदुनि जी हींअर बि आहे। मिसाल जिन्स जो जेको कारोबार थिए थो सिंध में ऐं सिंध जेका फसलनि ते इन्वेस्टमेंट पैसो करे थी उहा हिंदुनि जे थ्रू करे थी। ऐं हिंदू जेके आहिनि वापारी आहिनि, पंहिंजे पाण में चिपचिपात में, पंहिंजे अंदर में, पंहिंजे जौहर में, पंहिंजे मज़हर में हू जेके आहिनि पैसो ठाहींदड़ फैक्टर आहे। सिंध जो असुल जेके रहाकू आहिनि पैसो ठाहींदड़ मेटर आहिनि, फैक्टर आहिनि। इहा हुननि खे पाकिस्तान जे हुक्मरान खे ॻाल्हि खुटके थी त सभु कुझु हिननि खां खसे छॾियोसीं, हिननि खां असां वसीला सभई फुरे छॾिया आहिनि। पर इन्हनि माण्हुनि खे छा कयूं जेके वापारी ज़हन रखनि था, जेके सिंध खे थोरो घणो ख़ुशहाल रखे सघनि था या सिंध जी मैशियत खे थोरो बुनियाद ठाहे सघनि था, सिंध जी मैशियत खे थोरो मज़बूत करे सघनि था, का शहरी ज़िंदगी सिंध खे ॾेई सघनि था, त उन खे कीअं कहिड़े क़िस्म सां डैमेज कयूं। हाणे हज़ारे जेके माण्हू हिंदू हिते रहनि था, हाणे उन्हनि सभिनी खे हिननि प्लानिंग सां हितां कढियो आहे। कीअं तव्हां जेकॾहिं पोइते वेंदो त उहो इहो थींदो त तव्हांखे पोइते वेंदो त तव्हांखे गुज़रियल वक़्तु थोरो तव्हांखे जेको आहे सो ब्रीफ कंदो। छा त पहिरियां हिंदुनि खे अगवा कयूं प्लानिंग सां ऐं उन सां उन सॼी प्लानिंग में हितां जो देसी दलाल वॾेरो ऐं जागीरदार ऐं उहे सभई नुमाइंदा जेके असेंबलीअ में वेठा आहिनि उहे चाहे छो कनि हिंदू हुजनि, इहे इन प्लानिंग में शामिल आहिनि।
जेके पीपल्स पार्टी जा मेंबर आहिनि, उन्हनि प्री प्लान पहिरियां हिंदुनि खे अगवा कयो त बि हिंदू चंबड़ी पंहिंजे धरतीअ ते वेही रहिया ऐं फेस कंदा रहिया ऐं जेको आहे पंहिंजा वीचारा उहे पंहिंजा गार्ड रखंदा रहिया, पंहिंजे नंढनि नंढनि बिज़नेस यूनिट्स खे क़ाइमु करण जे लाइ पंहिंजे पाण खे सिक्योर कंदा रहिया, पंहिंजे पाण खे पंहिंजा गाइड प्रोवाइड कयूं, पैसनि सां पंहिंजे पाण खे महफ़ूज़ कयूं। ॾिठूं त हाणे माना अगवा हिननि जा ऐं अगवा जी हिकिड़ी इंडस्ट्री ठाही वई, हिंदुनि खे अगवा कयो वियो, उन्हनि खां पैसा फुरिया विया ऐं उहो सॼो प्लान जेको आहे इहो रुॻो हिकिड़नि धाड़ेलनि या फोरनि या इन कुवतुनि कोन कयो, इन जे पुठियां वॾी हिकिड़ी साज़िश आहे ऐं उहे माण्हू उहे पाण ख़ुदि जेके नुमाइंदा आहिनि न असेंबलीअ जा, उन्हनि इहो कयो आहे कमु सॼो। पहिरियां माण्हुनि खे अगवा कयूं, पोइ ॾिठूं त पोइ बि सिंधी जेके आहिनि हिंदू उहे कारोबार कनि था ऐं बिज़नेस कनि था, पोइ हुननि जे ॿारनि खे तव्हां पूरो रिकॉल कयो त हुननि जे ॿारनि खे अगवा कयूं, पोइ हुननि जे ॿारनि खे अगवा करण खां पोइ हुननि खे हिसायूं। हाणे मासूम ॿारनि खे जो अगवा कयूं त हिंदू कम्यूनिटी सॼी जा सॼी जेके असुलु माना अक़लियत, मूंखे त हैरत थी थिए, मूंखे असांजे दिलि खे छिॿी थी अचे त उनखे अक़लियत था थिए, जेके असुलु धरतीअ जा वास आहिनि, मालिक आहिनि, ऐं उन्हनि जा ॿार अगवा कयूं। तव्हां जेकॾहिं वक़्त खे रिकॉल कंदव त तव्हांखे अख़बारूं खणी ॾिसो या तव्हां गुज़िरियल वक़्त में जाती पाईंदव त पोइ वरी हुननि जा ॿार अगवा कयूं। जेॾी महिल हुननि जा मासूम ॿार अगवा कयूं त सॼा इहा सॼी कम्यूनिटी लुॾी वई, धुॾी वई। त हाणे असांजा ॿार अगवा पिया कनि, पोइ हुननि वरी वीचारनि वधीक पंहिंजे पाण खे सिक्योर करण लाइ पंहिंजे ॿारनि खे कम्यूनिटी डेवलप कयूं, पंहिंजा स्कूल ठाहियूं, पंहिंजे ॿारनि खे उते पढ़ायूं, पंहिंजे ॿारनि खे सिक्योर कयूं। पोइ ॾिठूं त हाणे ॿार बि सिक्योर करे विया आहिनि, पोइ हुननि हिकिड़ी अटकल कई त हाणे कहिड़े तरीक़े सां हिननि खे डैमेज कयूं, कहिड़े तरीक़े सां हिननि खे हिसायूं, हैरासमेंट ॾियूं। पोइ हिननि जूं छोकिरियूं खणणु शुरू कयूं ऐं छोकिरियूं कीअं, नंढियूं नौजवान छोकिरियूं खणी ऐं बाक़ाइदे हिकिड़ा मदरसा क़ाइमु कया अथनि, जंहिंमें मियां मिठू नाले वारो नामी गिरामी तव्हांजे अॻियां आहे ऐं उहे भरचूंडी शरीफ़ फलाणो शरीफ़ जेके तव्हांजे अॻियां आहिनि ऐं उहे सभिनी प्री प्लानिंग ऐं अच्छा पीपल्स पार्टीअ जी बिल त पास कयो आहे, पर पीपल्स पार्टी अंदरूनी तौर ते इन्हनि वॾेरनि सां इन किरब जहिड़नि सोच रखंदड़ अधरंगे खाधल सोच रखंदड़ माण्हुनि खे सपोर्ट बि आहे। मियां मिठे जी सपोर्ट कहिड़ी आहे? मियां मिठे खे तव्हांजी असेंबली सपोर्ट करे थी, उते इन जा चूंडियल नुमाइंदा सपोर्ट कनि था। त हाणे मिसाल जेको सिंधी जेके शामिल थिया आहिनि, ख़ासि तौर ते ख़ालिद सूमरे जी जेका पार्टी आहे जमियत उलमा इस्लाम या जेका हुननि जा मौलाना फज़ल रहमान जो हिते ग्रुप कमु करे थो, या ॿियूं जेके सियासी जेके मज़हब खे सियासत जो बुनियादु या सियासत खे मज़हब जो बुनियादु ठाहे वेठा आहिनि, उन्हनि खां इहो विसरी वियो आहे त सिंधी क़ौम आहे, उन में हिंदू कहिड़ो, मुस्लमान कहिड़ो, शियो कहिड़ो, सुन्नी कहिड़ो, असां चऊं था असां क़ौम आहियूं। उन क़ौम खे तव्हां भीलनि खे हींअर सिर्फ़ु बाग़नि में ज़ैतून चूंडण जे लाइ लेबर जी हैसियत ॾियो था, इहे असुल में सिंध जा वारस आहिनि, सिंध जा मालिक आहिनि। तव्हां उन्हनि खे इन सतह ते बीहारियो आहे ऐं तव्हां हाणे सोसाइटी में जेका उन अक़लियत चई लफ़्ज़ उन्हनि जे लाइ जेका नफ़रत क्रिएटिव कई अथव, इहा तव्हांखे साड़े भस्म करे छॾींदी आग। त मूं जेका ॻाल्हि पे कई त पोइ जेके छोकिरियुनि जो खे हिननि खयो ऐं अगवा करे उन्हनि खे मुसलमान कयूं, मुसलमान करे वरी मुसलमान छोकिरनि सां जेको असां शादी करायूं, मूंखे इहा हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहा कहिड़े क़िस्म जी इस्लाम जी ख़िदमत आहे। असांजी सम्झ में इहा ख़िदमत इस्लाम जी अचे कोन थी। हिकिड़ी अहिड़ो एक्ट जेको इस्लाम चवे ई कोन थो, जेको मज़हब चवे ई कोन थो, तव्हां उहो एक्ट पिया कयो ऐं उहो एक्ट सिंध जी मैशियत खे, सिंध जे इक्वलिटीअ खे तबाह करण लाइ कयो थो वञे। हिन में का बि मज़हब जी ॻाल्हि कोन्हे का, ही उन्हनि धुरुनि जी इहा गेम आहे जेके सिंध खे
हर लिहाज़ सां तबाह करणु चाहिनि था ऐं करे चुका आहिनि क़ैद ताईं। जेके वसीला हिननि खसिया आहिनि उन में जेका जिन्स जो जेको कारोबार थिए थो, फसल लहे थो, हिंदू ख़रीद कनि था ऐं सॼी दुनिया में जेको आहे सो हिकिड़ी उहा जेको पैसो जी इन्वेस्टमेंट हिंदू करे थो, हिननि खे इहा अख में कान जीअं टुंबिजे थी फुटके थी त एतिरी बि इहा जेका इन्वेस्टमेंट सिंधी माण्हू कनि था या इन मां जेके ॿ रुपया हिननि खे बचनि था, इहे छो था बचनि? हाणे इनखे मज़हब जो हथियार ठाहे इन्हनि जी इन इकोनॉमीअ खे डैमेज कयो वञे ऐं पोइ छोकिरियुनि खे जेको आहे मुस्लमान करे। हाणे त पोइ जॾहिं छोकिरियूं हुननि जूं नौजवान खॼी वियूं हिंदुनि जूं, छो जो ऑलरेडी हिकिड़ा त पुराणनि माण्हू आहिनि, ऑलरेडी हू जेके आहिनि से वेड़ थी हुननि जी फितरत में इहा शामिल कोन्हे त हू वेड़ कनि, शोबाज़ी कनि ऐं जेको आहे सो हिकिड़ो ग्रुप ठाहे हथियार रखनि। मां चक में जेके हिंदुनि खे छोकिरियुनि मर्दनि खे मारियो वञे ऐं मां जेको उते चक में वई हुअसि ऐं उहा जेको वाक़ियो पेश आयो हो उन में मां जेका उन्हनि जी हालति ॾिठी त हू मूंखे इहो ॿुधाइनि न पियूं त असांजा कहिड़ा मर्द ऐं केॾी महिल ऐं कहिड़े तरीक़े सां क़तल कया विया आहिनि। चवनि पियूं बसि हाणे इहा ॻाल्हि हिते ई ख़तमु कयूं। उहे एॾियूं ढिघल एॾियूं हिसियल हुयूं जो मां हैरान थी वियसि उन्हनि जी इहा सिचुएशन ॾिसी। असां मां हुननि खां हिकिड़ो अखर कोन ॻाल्हाए सघियसि। मां चयो तव्हां ॻाल्हायो की न, बसि बाबा असां इन ते ॻाल्हाइण नथा चाहियूं। ऐं उते बाक़ाइदे जेको मां हुननि जी नफ़्सियात ॾिठी उन में हुननि जो इहो चवणो हो त असांखे हिकिड़ो मिंट हिकिड़ो पल हिते न आहे रहणो। इहा ई हिननि कुवतुनि जी इहा ई जेको आहे सो प्लान आहे त ही ईअं चवनि हिंदू त असांखे हिकिड़ो पल हिते न आहे रहणो। ऐं तव्हांखे हैरत थींदी त जेको बरे सघे थो जेको विरहाङो थियो उन विरहाङे में जेतिरा हिंदू लॾे विया उन खां वधीक ई जेके छोकिरियूं हिननि जूं अगवा थियूं आहिनि उन खां वधीक लॾे विया आहिनि। त इहो जेके हिंदू हितां लॾनि पिया उहे छिड़ी थपड़ी दुनिया में हिंदू पंहिंजी बिज़नेस क़ाइमु वञी कनि था, उहे पंहिंजो ठाहे वेंदा। पर असुल जेका ॻाल्हि आहे उहा आहे सिंध जी मैशियत जी तबाही, सिंध जे इकोनॉमीअ जो ॾेवालपणो, डैमेज करणु सिंध खे। छो जॾहिं हिननि इहो छोकिरियूं ॾिठो त ही छोकिरियुनि खे मुस्लमान कनि था त पोइ जॾहिं हुननि छा आहे लॾणु शुरू कयो त इहे सम्झो त इहे जेके कुवतूं हुयूं जेके चाहिनि पियूं त हिंदू जेके थोरा बिज़नेस माइंड आहिनि या जेके वापारी क़िस्म जी ज़हनियत रखनि था उन्हनि जॾहिं तव्हां लॾणु शुरू कयो त इहो उन्हनि जी प्लानिंग जो हिकिड़ो कामयाबु मोहरो थी वियो ऐं उन में शामिल पीपल्स पार्टी बा। ईअं न त पीपल्स पार्टी न आहे, पीपल्स पार्टी ख़ुदि इन में शामिल आहे। ऐं मूंखे हैरत थिए थी त असेंबलीअ में हिंदू जेके सीट ते वेठा आहिनि ऐं जेके हिंदू उन्हनि खे जेके वोट कनि था उहे केॾी अजीब ॻाल्हि आहे, केॾो वॾो अलमियो आहे। उहे हिंदुनि लाइ अञा ताईं कुझु कोन करे सघिया आहिनि। छो कोन करे सघिया आहिनि? छाजे करे? जो इन दलालीअ में उन्हनि जो बि रोल आहे। ऐं इन मां साबित थियो त मज़हब जो को आहे कोन हिते। ऐं हिते मसइलो आहे पैसे जो, हिते मसइलो आहे इकोनॉमीअ जो। त हू चवनि था असांजी हैसियत ठहियल आहे, असां असेंबली जा मेंबर आहियूं ऐं पीपल्स पार्टीअ जा मेंबर आहिनि। जीअं त ऐं ॿी इहा ॻाल्हि सभु कोई चए थो, कल्ह बि माना सेमिनार जेको कॉन्फ्रेंस को ठहियो उन में चवनि पिया पीपल्स पार्टी इहो बिल पेश कयो आहे त केरु करे, जिन कनि छा? छो जो पीपल्स पार्टी ई त नुमाइंदा पार्टी आहे असेंबली, सिंधी क़ौम जी नुमाइंदा पार्टी केरु आहे? पीपल्स पार्टी। त बिल केरु पेश कंदो? बिल पेश वरी को ॿियो माण्हू अची कंदो छा? असेंबलीअ जी अक्सरियत सिंधी माण्हुनि जो चूंडियल नुमाइंदा पीपीअ वारा आहिनि त उहे ई कंदा न, ॿियो केरु कंदो? मिसाल फरीद मुगल कल्ह जेको चयो त भई आख़िर पीपीअ पास कयो आहे त केरु पास करे? ज़ाहिर आहे जॾहिं सॼी सिंध मां पीपल्स पार्टी वोट खणे थी त जेको सिंध जे ख़िलाफ़ फ़ैसिलो अचे थो या सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो अचे थो त पीपल्स पार्टी न कंदी त बाक़ी केरु जिंगड़ा कंदा छा? इन जे करे ही नाटक आहे। पीपल्स पार्टी इहो नाटक थी करे मां त सम्झां थी, बल्कि इहा हक़ीक़त आहे त असेंबलीअ में बिल पेश कयो, तव्हां पंहिंजो मुंहुं बि बचाए वठो, बूथ बि धोई वठो
पर अंदरूनी तौर ते इन्हनि कुवतुनि सां पीपल्स पार्टी मिलियल आहे जेके सिंध खे माशी तौर ते कमज़ोर करणु चाहिनि था। सां पीपल्स पार्टी खे का बि दिलचस्पी कोन्हे। जे दिलचस्पी हुजे सां ऐं थोरी बि जेको आहे सिंध खे हू पंहिंजो सम्झे त उन्हनि जा पैसा खणी ईअं दुबई लंडन न वञनि ऐं हिते कुझु न कुझु इंफ्रास्ट्रक्चर ज़रूरु ठाहिनि। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त मूंखे हैरत थी थिए त मुस्लमान सिर्फ़ु छोकिरियुनि खे थो कयो वञे, मुस्लमान मर्दनि खे छो न कयो थो वञे, ऐं मुस्लमान छोकिरनि खे नथो कयो वञे। ऐं अच्छा मुस्लमान फ़क़ति नौजवान छोकिरियुनि खे कयो थो वञे। अच्छा मुस्लमान करण जो इहो मतिलबु आहे त शादी कयो, ही कहिड़ी ॻाल्हि थी? त मुस्लमान कयो, हलो मिसाल फ़र्ज़ कयो तव्हां पंहिंजो मज़हब पखिड़णु था चाहियो या इस्लाम खे पखिड़णु था चाहियो त तव्हां इस्लाम ॾाढो ज़बरदस्त मज़हब आहे, ज़बरदस्त मज़हब आहे। जेकॾहिं को माण्हू इस्लाम खे पढ़ी, जीअं अंग्रेज़ आहिनि, दुनिया जा ॿिया माण्हू आहिनि, इस्लाम जी उहा सॼी तालीम हासिलु कई अथनि पोइ मुस्लमान थिया आहिनि, त जेकॾहिं उहा तइलीम हासिलु कनि था माण्हू इस्लाम खे क़ुर शरीफ़ खे पढ़नि था ऐं हू चवनि था त हिकिड़ो ज़बरदस्त इंसानियत जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त आइडियल क़िस्म जो हिकिड़ो नज़रियो आहे जेको आहे कानून आहे, त उहे पाण सिंध उन्हनि खे ॿियो केरु छो थो करे? उहे पाण पढ़नि, उहे पाण सम्झनि त आया उहे पढ़णु सम्झणु 17 सालनि जी 18 सालनि जी छोकिरी छा सम्झंदी? मां सम्झां थी 17 18 सालनि जी छोकिरीअ खे त दुनिया जी का ख़बर कोन हूंदी आहे, न कोई हुनखे मज़हब ते को अबूर हूंदो आहे। 30 सालनि खां पोइ त तव्हांखे दुनिया जा मज़हब सम्झ में ईंदा आहिनि। तव्हां केॾा केरु माण्हू ज़हीन हुजे, केॾो केरु ज़हीन हुजे, पर मज़हब जूं जेके नाज़ुक क़िस्म जूं जेके नुक़्ता आहिनि उहे त मां सम्झां थी इन उमिरि में सम्झ में कोन ईंदा, बल्कि इहा हक़ीक़त आहे, सम्झनि था। कंहिंखे असांजी 18 साल 19 साल उमिरि असांखे त ख़बर कोन्हे। असां त मुस्लमान तॾहिं हुआसीं जॾहिं बाबा अमा मुस्लमान आहे। असां पंहिंजी तइलीम ऐं पंहिंजी शऊर सां थोरे मुस्लमान हुआसीं। असां मुस्लमान तॾहिं नंढड़े हूंदे खां थियासीं छो जो असां मुस्लमाननि जो औलाद हुआसीं। त इस्लाम त हिकिड़ो कानून आहे, इस्लाम त हिकिड़ो नज़रियो आहे, इस्लाम अक़ीदो न आहे। इहो अकुल जे अंधनि खे केरु सम्झाए त अक़ीदे जे लिहाज़ सां इस्लाम खे न वठो। इस्लाम त हिकिड़ी तइलीम आहे, हिकिड़ो फ़लसफ़ो आहे ऐं उहो फ़लसफ़ो तव्हां अकुल ऐं शऊर सां सम्झी पढ़ी सघो था। ऐं मां सम्झां थी त इहा कंहिं ॿिए माण्हूअ जी ठेकेदारी आहे ई कोन त आउं बि कंहिंखे चवां त भई मां या ठेकेदार मूंखे थो अचे इस्लाम ऐं अचो त मां थी तव्हांखे मुस्लमान कयो। इहा हिकिड़ी इंतिहाई जेको आहे सो यूटोपियाई सोच आहे, जेको आहे सो मां सम्झां थी बैकवर्ड सोच आहे ऐं इंतिहा गैर हक़ीक़ी सोच आहे। सो इन जे करे मां इहो बि आख़िर में चवंदसि त ही जेका हींअर सूरत हाल क्रिएटिव थी आहे न बिल अचण खां पोइ उन में क़ौम परस्त धुरियुनि खे उथणु घुरिजे, बल्कि क़ौम परस्त धुरियुनि खे पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे ऐं उन में इहो ॿुधाइनि त ही असांजी क़ौम सिंधी ऐं ही असांजे क़ौम जो बुनियाद आहिनि हिंदू। ऐं ॿी जेका ख़तरनाक हींअर सूरत हाल ठहे पई त थर में मदरसा ठाहिया विया आहिनि ऐं ख़ुदि मज़हबी धुरियूं इहो चवनि थियूं त असां थर खे हिंदुनि खां पाक कंदासीं। असांखे त मूंखे त अजब थो लॻे, असांखे त ख़ौफ़ थो अचे, होल थो अचे, हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी ख़ौफ़नाक सूरत हाल ठाही वई आहे त हिंदुनि खां तव्हां कीअं पाक कंदा? हिंदुनि जो त हू मुल्क आहे, ही सॼी सिंध ऐं ख़ासि तौर ते थर त हिंदुनि जी ज़मीन आहे ऐं जेको आहे सो ही असुल मालिक उहे आहिनि। तव्हां उन्हनि खे ख़बरुनि मां कढी रस्तनि ते फिटो कयो आहे। तव्हांखे केरु चवण वारो कोन्हे। पाकिस्तान जो कानून ख़ामोश आहे, पाकिस्तान जी जुडिशरी ख़ामोश आहे, पाकिस्तान जो आइन ख़ामोश आहे, पाकिस्तान जा हुकुमरान ख़ामोश आहिनि ऐं सिंध जा हुकुमरान बेशर्म अखियूं ॿुटियो बंदि कयो वेठा आहिनि। उन्हनि खे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहे असां पंहिंजा पेर ज़मीन तां पाण पिया पटियूं। सिंधी जेके मुस्लमान इंतिहा पसंदि पाण खे सम्झनि था, सॼी सिंध जी तारीख़ था कनि। इलाही माण्हू चवंदा आहिनि सिंधी सूफ़ी रहिया आहिनि, सिंध सूफ़ियुनि जी ज़मीन आहे, इहा हक़ीक़त आहे। पर ॾिठो वञे त सिंध ते ई घणो बोझ विधो वियो आहे मज़हब जो। माण्हुनि खे डोड़ायो,
वियो सिंध मां। सिंध ते महमद बिन कासिम 18 दफ़ा हमला कया, उहे बि सिंध ते कई। इहो इन लाइ बसि सिर्फ़ु हिनजो बुनियादु फ़क़ति हिकिड़ो आहे, उहो इहो आहे सिंध जी दौलत खे कब्ज़ो करणु, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु, सिंधी माण्हुनि खे सेक्युलर हुजण जी सज़ा ॾियणु, सिंधी माण्हुनि जा वसीला खसे ऐं पाकिस्तान जे पंजाब जी आबादीअ खे डेवलप करणु, पंजाब खे डेवलप करणु, फ़ौज खे डेवलप करणु। जेको फ़ौज जा जेके पैसा आहिनि, फ़ौज जी जेका बजट आहे, फ़ौज जी जेको रोल आहे, इन सॼे में असांजा पैसा आहिनि। असां पंजाब जी जेका डेवलपमेंट आहे, सिंध जा पैसा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो, तव्हां जेका ही आइडियाज़ जेके 2016 जी जेका आइडियाज़ जी जेका नुमाइश थी कराचीअ में, छा दुनिया जा जदीद तरीन हथियार हुआ फ़ौज जा, ऐं जेका उनजे सोशल मीडिया ते उनजी तारीफ़ ॾिनऊं, मां हैरान थियां पई। माण्हुनि जे अकुल ते अलाए कहिड़ियूं पटियूं अची वियूं आहिनि, हथियारनि खे तारीफ़ कनि पिया, हथियारनि सां गॾु फोटू कढाइनि पिया, जेके इंसानियत जा जेके माणपे जा जी तबाहीअ जा उहिञाण आहिनि हथियार, माणपे जो तबाहीअ जो उहिञाण आहे हथियार, उन सां गॾु फोटू नौजवान बीही कढाइनि पिया ऐं फ़ख्र सां चवनि पिया त पाकिस्तान वटि हिन हथियार आहिनि, पाकिस्तान वटि हथियार जदीद आहिनि, पर पाकिस्तान वटि हिकिड़ो जदीद अहिड़ो बाहि विसाइण जी मशीनरी कान्हे का, जेका असां जॾहिं कराचीअ में होटल में बाहि लॻी त उहा का अहिड़ी मशीनरी कोन हुई जेका माण्हुनि खे मथां छिति तां लाहे ऐं जेका बाहि विसाए ऐं सॼी होटल में जेका बाहि पखिड़िजी वई उन जे धूए खे जेको ख़तमु करे, अहिड़ी का मशीनरी, एॾी वॾी होटल हुई, एॾो वॾो शहर आहे, दुनिया जो बैन अवी शहर आहे, उन्हनि वटि का अहिड़ी टेक्नोलॉजी कोन हुई जो इंसानी जानियूं बचाए सघजनि। इहा शर्मनाक ॻाल्हि आहे। ऐं पाकिस्तान वटि नूर मिज़ाइल मार कंदड़ अहिड़ा हाणे ताज़ो टियों ॾींहुं जेको आहे तजुर्बो कयो अथनि, त इहे माण्हुनि, इहे कंहिंजा पैसा आहिनि, इहे कंहिं फ़ौज जा पैसा कोन्हनि, कंहिं हुकुमराननि जा पैसा कोन्हनि के इहे असांजा पैसा आहिनि, बल्कि इहे सिंध जा पैसा आहिनि। त उन्हनि मज़ा तव्हां जदीद हथियार ऐं जेको आहे सो जदीद क़िस्म जा मिज़ाइल ठाहियो था, पर हीउ जेको तव्हां जहाज़ जेको आहे सो तबाह थी वियो, इन में जेको अचे पियो होॾां वियो पियो इस्लामाबाद, इन मां सवात मां किथां पे आयो जहाज़, त उन जेको जुनैद जमशेद जंहिंमें हुयो ऐं जेके माण्हू उते चित्राल खां जेको उहो जहाज़ आयो, त उहो हुननि वटि इहा टेक्नोलॉजी कोन हुई त राति जो उहे लाश ॻोल्हे सघनि, ऐं उहा का जदीद उन्हनि जी मशीनरी कोन हुई त उतां जेके आहिनि से लाश खॼनि, बल्कि इन्हनि खे इहा एतिरी जदीद टेस्ट लेबॉरेटरी कान्हे का जिथां इहे केमिकल चेक करे माण्हुनि खे पंहिंजा वीचारनि माण्हू इंतज़ार में हफ़्ते खां बीठा, असांखे मुंहिंजे मिठनि प्यारनि जा रुॻो लाश ॾियो, माण्हुनि खां इहा ॻाल्हि विसरी वई की माण्हू मरी विया आहिनि, हू चवनि पिया सिर्फ़ु लाश ॾियो। पाकिस्तान वटि अहिड़ी का जदीद मशीनरी कान्हे का जेका हिकदमि जेको आहे उन्हनि जा टेस्टूं करे ऐं उनजो DNA ॿुधाए, ऐं बाक़ी को जहाज़ कोन अथनि सवलो जेको मुसाफ़िर खणी हिकिड़े हंधा खां ॿिए हंधि पहुचाए, बाक़ी हिननि वटि जदीद मीज़ाइल आहिनि, जदीद जहाज़ आहिनि ऐं जेको ड्रोन जहाज़ आहिनि, ऐं इहा टेक्नोलॉजी हिननि वटि आहे। इहे कहिड़े क़िस्म जो मुल्क आहे? ऐं इहे जेका ड्रोन टेक्नोलॉजीअ वारा जहाज़ आहिनि ऐं जेके इहा जदीद मशीनरी आहे फ़ौज जी, या जेके फ़ौज वटि जदीद हथियार आहिनि, इहे कंहिंजा बि पैसा न, इहे सिंध जा पैसा आहिनि, इहे असांजा पैसा आहिनि। इहा सिंध जे जेका वफ़ाक़ में 3 साल खां वधीक पूल में जमा करे थी, ही उन जा पैसा आहिनि, कंहिं बि ॿिए माण्हूअ जा, कंहिं बि जेका कुवत जा कोन्हनि, पंजाब जा बि न आहिनि, फ़ौज जा बि न आहिनि, इहे असां सिंधी माण्हुनि जा पैसा आहिनि। ऐं इहे जेके असांखां वसीला खसिया अथनि, ऐं उन खां पोइ जेका असां थोरी घणी जेका असांजो पोख थिए थी, जेका असांजी ज़राअत आहे, जंहिंमां ई असां असांजा जेको जेके हिंदू आहिनि सिंधी जेको थोरो वापारु कनि था, ही चाहिनि था इहो बि ख़तमु थिए, सिंधी जेके आहिनि सफ़ा चोर थियनि
ऐं हिक ॿिए जा गला कटनि ऐं पंहिंजे घर में पंहिंजे हिक ॿिए खे छुरा घुपनि। ख़ुदकुशियूं त उहे ई सिंधी कनि पिया, बुख मरनि पिया। ऐं इन में जेतिरो धारियुनि जो पंजाब जो या उन्हनि कुवतुनि जो हथु आहे, उन सां गॾु पीपल्स पार्टीअ जो बि इन में बराबरि जो हथु आहे। पीपल्स पार्टी खे तारीख़ तॾहिं बि माफ़ कोन कंदी। पीपल्स पार्टी तारीख़ जे अॻियां कारे कठहरे में बीहंदी। जॾहिं तारीख़ लिखी वेंदी, पीपल्स पार्टी कारे कठहरे में बीठल हूंदी, जेका हिननि सिंधियुनि सां कई आहे। ऐं सिंधी माण्हुनि जी जेका हिननि पूरी डैमेज करे छॾी आहे, सॼी मैशियत तरक़ीअ जूं सभु राह जूं रुकावट पीपल्स पार्टी जेका सिंधी माण्हुनि जी ठही आहे, उनखे तारीख़ तॾहिं माफ़ कोन कंदी। त पीपल्स पार्टी अखियूं खोले ऐं मुज़ाहरा कराए। उहो त कराइनि था न मुज़ाहरा, पर असांजे ई पैसनि मां जेको बिल्लू मुज़ाहरा करे थो, हींअर बि मुज़ाहरा करे बिल्लू, पीपल्स पार्टी पाण मुज़ाहरा करे चवे त हीउ बिल पास थींदो ऐं इम्प्लीमेंट थींदो। ऐं इहा नाटक बंदि कयो वञे। मदरसनि खे बंदि नथी कराए पीपल्स पार्टी। पीपल्स पार्टी हुकुमरान सिंध जी पार्टी आहे, बैन कराए सॼे पाकिस्तान में हींअर मदरसनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो माहौल जुड़ियो पियो आहे। त पीपल्स पार्टी सिंध मां मदरसा बंदि नथी कराए, पर संदसि अखियुनि जे अॻियां, पीपल्स पार्टी जे अखियुनि जे अॻियां घर में मदरसा ठहनि पिया। ऐं इहा जेतिरा इहे मज़हबी इंसाफ़ पसंदि धुरियूं जेतिरियूं ॾोहारी आहिनि सिंध जूं, पीपल्स पार्टी बि ओतिरी ॾोहारी आहे। महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन